अदाकोटा खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक। चाचड़ गोसपुर ऐं भरा पासे जे इलाइक़नि में ॾोखारियुनि जो राज बरक़रार। भत्ता माफ़िया शरीफ़ शहरियुनि जो चीअण जंजाल बणाए छॾियो आहे। आवाम पुलिस जे कारकर्दगी मां सख़्तु मायूस। शहर में पकोड़ा खपाए पंहिंजो पेट पालींदड़ मिसकिन हिंदू सनी कुमार बैरागीअ खे मोटरसाइकिल ते सवार ॿिनि अणॼातल हथियारबंदनि तरफ़ां पेट ते पिस्तल रखी 2 ॾींहंनि अंदरि 2 लख रुपया गॾु करे ॾियण जी धमकी ॾिनी वई। ॾोहारियुनि पारां खेसि पैसा न ॾियण तां दुकान ते या घर मथां हमलो करे मारे वञण जूं धमकियूं। मुतासिर नौजवान शहर जे नेशनल प्रेस क्लब पहुची दाहींदे चयो त शहर जे मुखी पाड़े में शाम जो रेड़ीअ ते पकोड़ा खपाए पंहिंजे पेट पालींदो आहियां। अॼु कंहिं कम सां बाज़ार वञी रहियो हुउसि त पोयां 2 बुट ॿधल हथियारबंद अॻु वठी पिस्टल कढी पासे ते रखी धमकी ॾिनी त वाणिया हिते रहणो अथई त 2 ॾींहंनि में 2 लख जो बंदोबस्तु करे छॾ, न त दुकान ते या घर में घिड़ी हमलो करे मारे छॾींदासीं। मुतासिरा सनी बैरागीअ जो पुलिस जे आला अख़्तियारनि ऐं इलाइक़े जे चूंडियल मेंबरनि खां तहफ़ुज़ जो मुतालबो वाज़ियो रहे त गुज़िरियल 1 महीने खां ॾोहारियुनि शहर जे हिंदू वापारियुनि खे टारगेट करे लखें रुपया भत्तो घुरण जूं धमकियूं ॾियण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे, जंहिं सबबि केतिरा ई हिंदू अबाणा कख छॾे भारत वञण जूं तयारियूं करे रहिया आहिनि।